ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। जामशोर में सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जे ॿिनि ग्रुपनि में ॿ ॾींहं अॻु थियल झेड़े जी वीडियो वायरल थी आहे। सियाफ़ती अॻवाननि अली रज़ा कल्होड़ो ऐं ॿियनि ते शागिर्द सिक्योरिटी गार्ड साम्हूं तशदुद कंदा रहिया। वीडियो में इहो ॾिसी सघिजे थो तशदुद जो निशानो बणियल शागिर्दनि जो मथनि तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे जामशोरे मां सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जे ॿिनि ग्रुपनि में ॿ ॾींहं अॻु थियल झेड़े जी वीडियो वायरल थी आहे। सियाफ़ती अॻवाननि अली रज़ा कल्होड़ो ऐं ॿियनि ते शागिर्द सिक्योरिटी गार्ड साम्हूं तशदुद कंदा रहिया। वीडियो वायरल थी आहे। तशदुद जो निशानो बणियल शागिर्दनि मथनि तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जामशोरे मां अवां सां शेयर कयूं पिया। सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जे ॿिनि ग्रुपनि में ॿ ॾींहं अॻु थियल झेड़े जी वीडियो वायरल थी आहे। सियाफ़ती अॻवाननि अली रज़ा कल्होड़ो ऐं ॿियनि ते शागिर्द सिक्योरिटी गार्ड साम्हूं तशदुद कंदा रहिया। वीडियो में इहो ॾिसी सघिजे थो तशदुद जो निशानो बणियल शागिर्दनि जो मथनि तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां तफ़सील मालूम करण जी कोशिशि कंदासीं। अव्हां खे ॿुधायूं पिया त जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी में शागिर्दनि जे ॿिनि ग्रुपनि में ॿ ॾींहं अॻु थियल झेड़े जी वीडियो वायरल थी आहे। सियाफ़ती अॻवाननि अली रज़ा कल्होड़ो ऐं ॿियनि ते शागिर्द सिक्योरिटी गार्ड साम्हूं तशदुद कंदा रहिया।